पीरोन मल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी इत्तलात सेक्रेटरी NA 209 जे PP उम्मीदवार शाज़िया अता मरी PS 41 जो उम्मीदवार अली हसन हिंगोर जो भा अली हैदर हिंगोर जो गुड़ हाजी दोस्त मोहम्मद वसाण में UC भरमबरी के डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर शाहजहान शौकत वसाण वट पहुताजी ते एक जलसो मुनक़द किया वियो जंहिंमें PP के वर्करन ऐं जालन पारां वॾे अंग में शिरकत कई। जलसे के खिताब कंदे शाज़िया अता मरी चयो त PP जे वर्करन में जोश ॾिसी मुख़ालिफ़ वाइड़ा थी विया आहिनि ऐं अवाम खे मिंथू करण लॻा आहिनि त असांखे वोट ॾियो न त अव्हां खे ॾुखिया ॾींहं भोगणा पवंदा। संदसि चवणु हो त वोट ज़मीर जो आहे, कंहिं दॿाउ वोट वठणु उहा जमहूरियत न आहे, अवाम पंहिंजे हक़नि जो फ़ैसिलो पाण कंदो। संदन चवणु हो त हिकु कब्ज़ा ग्रुप अवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदो जिन मंशूरी मज़लूमनि खे हिरासत करणु आहे। शाज़िया अता मरी वधीक चयो त मुख़ालिफ़नि रुगो बंदूक जी सियासत कई आहे ऐं उहा सियासत हाणे संदन ख़तमु थी वई आहे। ॿिए पासे अली हसन हिंगोर जो ख़िताब कंदे चयो त मुख़ालिफ़नि वटि आहे कुझु न त अवाम जी ख़िदमत कहिड़ी कंदा। अली हसन हिंगोर जो वधीक चयो त मुख़ालिफ़नि वटि सोशल मीडिया खां सवाइ को बि शऊर न आहे, ही सिर्फ़ु तनक़ीद करणु सिखिया आहिनि। संदसि चवणु हो त मुख़ालिफ़ अवाम खां वोट वठी 5 लापता हुया वरी हाणे ज़ाहिर थिया आहिनि। अवाम खे बेवकूफ़ करण लाइ संदन वधीक चवणु हो त असां 8 फरवरी ते अवाम जी ताक़त सां तीर जी कामयाबी करे मुख़ालिफ़नि खे इबरतनाक शिकस्त ॾींदासीं। उन मौक़े ते PP अॻवान वसीम क़ाइम खानी, उमर गुल हिंगोर जो, तारिक खान मरी, शाहजहान मंज़ूर वसाण, रुखसाना अशर, हाजी मोहम्मद अयूब वसाण, हाजी नज़र मोहम्मद वसाण, UC भरमबरी, PP जो सदर जुल्फ़कार वसाण, हाजी हाशिम शर, समो खान शर, हाजी सादिक शर, हाजी रहीम बख्श शर, अली बख्श शर, सैयद इनाम अली शाह, सैयद बच्चल शाह, अमीर मोहम्मद चांडियो, अजीज़ अहमद चांडियो, सूमर वसाण, ठारू खान ख़ास के लिए ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शाहजहान शौकत वसाण पारां आयल मौजूदीन खे अजरकनि जा तोहफ़ा पेश किया। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह। इलेक्शन जे गर्मा गर्मी वधण खां पोइ ज़िले मटियारी में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिकु ॿियो वॾो धचको। मटियारी ज़िले जे सियासी समाजी ऐं रूहानी शख़्सियत गादी नशीन पखे वारो साईं ख़लीफ़ो सैद सुमेर अली शाह बुखारी मटियारी जे ॿिन्ही तकनि NA 216 PS 57 मटियारी ते GDA उम्मीदवार जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। पमर बिरादरी ऐं ॿियनि बिरादरनि पारां ॾिनल आजियाणे में ख़लीफ़ो सैद समीर अली शाह बुखारी जिन ॻोठ ख़लीफ़ो यार मोहम्मद शाह में शिरकत कई, जिते मुरीदनि ऐं ख़लीफ़नि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मुरीदनि ऐं ख़लीफ़नि इलेक्शन बाबति राय ते ख़लीफ़ो सैद सुमेर अली शाह जी हिमायत सां उन्हनि ते मुकमल एतमाद कंदे मटियारी जे ॿिन्ही तकनि ते GDA उम्मीदवार जी मुकमल हिमायत जो ऐलान करे छॾियो। उन मौक़े ते सैयद सुमेर अली शाह बुखारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी फ़क़ीरानी गादी आहे, हमेशह ख़िदमत ते यकीन रखंदा आहियूं, सियासी लिहाज़ खां सैयद मोहम्मद अली शाह जामोर सां वाबस्ता रहिया आहियूं ऐं हमेशह उन्हनि सां ई गॾु रहंदासीं। गुज़िरियल इलेक्शन में बि साईं मोहम्मद अली शाह जामोर जी हिमायत ते पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾेई कामयाबु करायो। हिन वक़्तु सैयद मोहम्मद अली शाह जामोर जिन पिणु इलेक्शन में न बीठा आहिनि, जंहिंजे करे असां हींअर आज़ादु फ़ासिलो वठी रहिया आहियूं। जलाल शाह जामोर जो असां वोट ऐं साथ GDA उम्मीदवारनि सां रहंदो, इनशाअल्लाह उन्हनि खे कामयाबु कराईंदासीं। 8 फरवरी ते शींहं ऐं तारे ते ठपो हणी से जलाल शाह जामोर ऐं बशीर मेमण खे कामयाबु कराईंदासीं। लाॻापियल आहिनि उन्हनि उम्मीदवारनि उन्हनि मौक़े ते सैयद हारिस अली शाह बुखारी, सैयद यार मोहम्मद शाह, सैयद फ़ियाज़ अली शाह ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियूं जिन में पमर बिरादरी, सोलंगी बिरादरी, वरिया मकराणी, ॾेथा बिरादरी, बलोच बिरादरी, कुंभार भील बिरादरी, बागड़ी बिरादरी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। दड़ो रिपोर्ट सागर दीदार अली कुंभार दड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में PP जे शिराज़ी भाइरनि तरफ़ां इलेक्शन जो पावर शो। अॻूणो ज़िले नाज़िम सैद शफ़क़त हुसैन शाह शिराज़ी सिजावल जे क़ौमी तक NA 224 ते PP पारां नमज़द उम्मीदवार साबिक़ MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी तरफ़ां मुख़्तलिफ़ कार्नर गॾिजाणनि में शिरकत। अवामी मेड़ाकनि खे ख़िताब। दड़ो में PP जो उम्मीदवार सैयद अयाज़ शाह शिराज़ी डॉक्टर मुनीर मामण जी रिहाइशगाह ऐं सैयद बाबू शाह तरफ़ां ॾिनल आजियाणे में ॻाल्हाईंदे चयो आहे त कुझु माण्हू PP में रही मुख़ालिफ़ उम्मीदवारनि खे वोट ॾियण लाइ सरगर्म आहिनि ऐं वरी सोशल मीडिया ते फ़क़ति ॾिखा तौरु PP उम्मीदवारनि खे वोट ॾियण लाइ चई रहिया आहिनि, पर कुझु अॻो में इहे असां ख़िलाफ़ साज़िशूं करे रहिया आहिनि। उन बावजूदि असां पुरउमीद आहियूं ऐं ईंदड़ इलेक्शन में क़ौमी ऐं सूबाई तकनि ते लखे वोटनि जी लीड सां कामयाबु थींदासीं। सैयद अयाज़ शाह शिराज़ी चयो त 8 फरवरी ते समूरनि PP मुख़ालिफ़नि जूं ज़मानतूं रद्द थींदियूं ऐं PP मुल्क जी सभ खां वॾी पार्टी तौरु साम्हूं ईंदी। इनशाअल्लाह मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी थींदो। हिन वधीक चयो त PP सिजावल ज़िले जी सियासत में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। सिजावल ज़िलो PP जो मज़बूत क़िलो आहे। उन मौक़े ते सैयद बादशाह शाह शिराज़ी, सैयद ग़ुलाम अब्बास शाह शिराज़ी, सैयद ज़वार अयाज़ शाह शिराज़ी, डॉक्टर नअमतुल्लाह ख्वाजा, सैयद बच्चल शाह, एडवोकेट अमर जमानी, अली अकबर ईसानी, गियास मेमण, डॉक्टर मुनीर मामण खान, सूमरो शानी भुट्टो, एहसान मेमण, कामरेड अज़ीज़ सूमरो, नदीम मेमण, मोहम्मद अली सूमरो समेत ॿियनि वॾी तादाद में शिरकत कई।
ख़ैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर यूनियन काउंसिल फ़कीर नो होथियाणी जी मुख़्तलिफ़ ॻोठनि जे माण्हुनि जनरल इलेक्शन जे सिलसिले में अॻूणे घरू वज़ीर ऐं अॻूणो MPA मटियारी मखदूम रफ़ीक ज़मान ऐं PS 57 मटियारी ते PP पारां नामज़द उम्मीदवार मखदूम फ़ख़्र ज़मान सां मुलाक़ात कई। मुलाक़ात कंदड़नि में ख़ासि केली सोलंगी शोरा वसाण टालपुर लशारी साहिवाल संग्रासी सूमरा नूह पोटा चौवाण सैता ऐं ॿियनि बिरादरियुनि जा मौजूदीन वडेरो अलवरायो संग्रासी राशिद सोलंगी सूराब वसाण ताज मोहम्मद नूह पोटो मियाँ मोहम्मद शोरो मीर नाना टालपुर गुलाम मुस्तफ़ा संग्रासी मोहम्मद अली संग्रासी फ़कीर मोहम्मद संग्रासी नूर मोहम्मद सैतो पीर बख्श सोलंगी तगियो चौवाण कुर्बान खास केली माशूक चौवाण अलीगुल साहिवाल इज़्ज़त खान खोसो अब्दुल रज़ाक चौवाण मोहम्मद हसन संग्रासी ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते सभिनी मौजूदीन खां सलाह मशवरो वरितो वियो। सभिनी मौजूदीन मुतफ़िक़ थी चयो त असांजा अॻवान मखदूम रफ़ीक ज़मान ऐं मखदूम फ़ख़्र ज़मान आहिनि जिन ते असांजो भरोसो ऐं एतमाद आहे ऐं संदसि जेको बि फ़ैसिलो हूंदो उहो असां सभिनीनि जो फ़ैसिलो हूंदो ऐं असां बुनियादी पीपल्स पार्टीअ सां वाबस्ता आहियूं ऐं असां PP जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कंदासीं। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिंधियत बि संघर्ष शाख बेलो जे दस्तूरी गॾिजाणी नौजवान शाइर ग़ुलाम अली गुल बजोरो जी सदारत हेठि UC हाल बेलो में थी गुज़री। दस्तूरी गॾिजाणी जी कार्रवाई सेक्रेटरी मोहम्मद परियल घोटो हलाए। गॾिजाणी में नौजवान शाइर मुमताज़ कुंबर गज़ल मुश्ताक अहमद बजोरो नसरी नज़म परियल घोटो वाई ग़ुलाम अली गुल बेजोरो नज़म मुबारक सोलंगी गज़ल इम्तियाज़ मला गीत हनीफ़ मला कहाणी राजा कली बख्श घोटो चोस्टो ॿुधायो जॾहिं त अदब जी मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते इस्लाह जी तनक़ीदी बहस कयो वियो। अदब जी वाधारे लाइ कमु करणु ऐं नवनि दोस्तनि खे अदब तरफ़ मुतारिफ़ करण लाइ कमु करण ते इतफ़ाक़ कयो वियो। मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो NA 212 ते आज़ाद उम्मीदवार सैद अली नवाज़ शाह ऐं PS 47 ते GDA उम्मीदवार मीर जानुल्ला टालपुर जा तक में तूफ़ानी दौरा। इलाक़े जे मौजूद शख़्सियत सैद नादिर अली शाह सैद अली नवाज़ शाह ऐं मीर जानुल्ला टालपुर जी भरपूर हिमायत जो ऐलान करे छॾियो। ऐवान सहाफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि रिपोर्ट सूमार समय जो प्यारे भाउ आसिफ़ हाले पोटो सां संदसि भाउ जे लाॾाणे ते हिन ॾुख जी घड़ीअ में बराबरि जा शरीक आहियूं। भाउ खे रब पाक जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। ऐवान सहाफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि।